नाज़रीन सिंध जो ॻूणे वॾे वज़ीर सईद अब्दुल्ला शाह जी अॼु 19वीं वरसी मल्हाई पई वञे। वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह वरी वाहण पहुची सईद अब्दुल्ला शाह जी मज़ार ते हाज़िरी भरी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे निज़ाम गंभीर। जी निज़ाम, वधीक अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधायां त बांसगावा जे वेझो सीएम हाउस वाड़ ते अॼु वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पंहिंजे वालिद साहब अॻूणे वज़ीर आला सिंध सैयद अब्दुल्ला शाह जी 19वीं वरसी अॼु जेका तकरीब मल्हाई वई, जंहिंमें अॼु वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सेवण शहबाद एयरपोर्ट लॻ बूबक ते पहुतो, जिते संदसि इस्तक़बाल लाइ पर्सनल सेक्रेटरी मोहम्मद सलीम बाजारी, डीसी जामशोरो, एसएसपी जामशोरो ऐं ॿियनि मौज़ूद शख़्सनि जिन इस्तक़बाल कियो। उन दौरान वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी वार में पंहिंजे ई वालिद सैयद अब्दुल्ला शाह जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ऐं मुल्क लाइ ऐं संदसि फातिहा ख़ानी लाइ दुआ घुरी। मां तव्हांखे इहो ॿुधायां त वज़ीर सिंध सैयद मुराद अली शाह उन दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त शहबाद एयरपोर्ट ते मीडिया सां गुफ़्तगू कंदे इहो ॿुधायो त जेको आहे हिन वक़्तु मां सिर्फ़ु जेको बि कुझु आहियां पंहिंजे वालिद साहब सैयद अब्दुल्ला शाह जे करे आहियां, जंहिं करे मां अॼु जेको आहे सो वज़ीर आला सिंध टियों भेरो मुंतख़ब थियो आहे। उन दौरान वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे इहो बि चयो त अमरीका ऐं ईरान पाकिस्तान ते बरवसो करे पाकिस्तान आया, पाकिस्तान लाइ काबिर फ़ख्र ॻाल्हाए त ॿई मुल्क ॻाल्हियुनि लाइ पाकिस्तान आया। वधीक सैयद मुराद अली शाह इहो बि चयो त तेल पेट्रोल डीज़ल जिन जी आलमी क़ीमत वधी आहे, तेल ॿाहिरि खां घुराइणो थो पए, तेल ॿाहिरि खां महांगो अचे थो, इहो सस्तो विकिरो थिए थो, हुकूमत जेको आहे वधी वञे थो। हुकूमत पाकिस्तान चइनि सूबनि हुकूमत फ़ैसिलो कयो आहे त अवाम सब्सिडी फिराम कई हूंदी। वधीक वज़ीर आला सिंध इहो ॿुधायो त मोटर साइकिल ॿारनि खे सब्सिडी तौरु 2000 रुपया फिराम करे रहिया आहियूं। किराए जी मुद में ट्रांसपोर्टरनि सां पिणु ॻाल्हायो आहे। वधीक सैयद मुराद अली शाह इहो ॿुधायो त सदर आसिफ अली ज़रदारी चेयरमैन बिलावल भुट्टो हिदायत कई आहे त ग़रीब तबिके जे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ज़रिए मदद कई वञे। अॼु जेको कुझु आहियां पंहिंजे वालिद साहब सैयद मुराद अली शाह पीपल्स पार्टी जे करे आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इहो बि चयो त सैयद अब्दुल्ला शाह अवाम सां तमामु घणो प्यार कंदो ऐं सैयद अब्दुल्ला शाह खे सिंध जे अवाम जी ख़िदमत करण जो मौक़ो मिलियो, पाण अवाम जी ख़िदमत कई। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह इहो बि चयो त मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ पुलिस जे कार्रवाइनि जी हिदायत कई आहे ऐं सिर्फ़ु सेवण पर पूरी सिंध सूबे में मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थियनि पियूं। मंशियात जे कारोबार में मुलवस पुलिस अमलदारनि खे पिणु सज़ाऊं मिलंदियूं। वधीक सैयद मुराद अली शाह इहो बि चयो त मंशियात फ़िरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई थिए त कुझु सहाफ़ी लिखनि था ज़ुल्म थियो आहे, सोशल मीडिया ते न मल्हाईंदा। वज़ीर आला सिंध इहो बि ॿुधायो त ज़ुल्म आहे कनि था जेके मंशियात हलाइनि था। सहाफ़ी ॿारनि खे तावन जी गुज़ारिश आहे त जीअं पुलिस मंशियात ख़िलाफ़ कार्रवाई करे त मीडिया बि तावन करे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह मीरपुर ख़ासि में फ़हमीदा लिगारी यानी वाक़े ते अफ़सोस थियो आहे ऐं इहो ॿुधायो त उन वाक़े में मुलवस जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। उन दौरान वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह एयरपोर्ट ते अची कराची ॾांहुं रवाना थिया। जी निज़ाम, महिरबानी।